हालानी डीएम मेजर रिटायर्ड मोहसन कलहड़ो ऐं डिस्ट्रिक्ट न्यूट्रिशन कोऑर्डिनेटर मोहम्मद हनीफ लाशरी जी हिदायतुनि ते हालानी में PPJI RHC हालानी सेंटर जे MS डॉक्टर ज़ुल्फ़िकार अली सेतो, मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर मोहम्मद शोएब मेमन, लेडी डॉक्टर रुकैया समो, न्यूट्रिशन असिस्टेंट आफ्ताब अहमद चांग, सद्दाम हुसैन ख़ासकली ॿियनि जी अॻवानी में माउ जी खीर जे लाइ ऐं ॿार लाइ अहमियत बाबति जागरूकता रैली कढी आगाही ॾिनी वई। इन मौक़े ते माहिर डॉक्टरनि चयो त हर नएं ॿार पैदा थींदड़ खे सभ खां पहिरियां 1 कलाक जे अंदरि पंहिंजी माउ जी खीर पीआरणु लाज़मी आहे। माउ जो खीर ॿार खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाइण जी क़ुवत पैदा कंदो आहे। हुन वधीक चयो त हर माउ खे घुरिजे त हू ॿार खे 6 महीननि ताईं सिर्फ़ु पंहिंजो खीर पीआरेनि। उन सां ॿार जी बहितर खुराक ऐं माउ जी सिहत बि बहितर रहंदी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।